अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो दोस्त इसरार अहमद एरी ऐं तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल इसरार एरी ऑफिशियल। दोस्तों, जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, सिंध टीवी जो हिकिड़ो नओं ड्रामो रिकॉर्ड थी रहियो आहे जंहिंजो नालो आहे मुहब्बतनि जो माॻ। दोस्तों, इहो ड्रामो रिकॉर्ड थी रहियो आहे ऐं जीअं दोस्त खे इन ड्रामे जे बारे में नई अपडेट खपे थी, उहे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। सिंध टीवी जो सोप सीरियल मुहब्बतनि जो माॻ जो डायरेक्टर आहे अज़ीज़ कमरानी एंड आमद अली शेख ऐं जंहिंजो राइटर आहे नूर ज़हूर ऐं हिन जी तमामु सुठी कास्ट रखी वई आहे ऐं कास्ट जो नाला तव्हांखे हाणे मां ॿुधाईंदुसि। ऐं दोस्तों, कास्ट आहे निसार शाह, अब्बास गुल ओढाणो ऐं ऐस भट्टी, जावेद सिद्दीकी, रानी अब्बासी ऐं आसमा भट्टो। अज़ीज़ कमरानी ऐं आमद अली शेख पाण हुन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि ऐं डायरेक्टर बि आहिनि। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिकु बहितरीनु कहाणी आहे मुहब्बतनि जे माॻ ड्रामे जी ऐं बहितरीनु कोशिशि कई आहे अहमद अली शेख ऐं अज़ीज़ कमरानी। दोस्तों, जीअं तव्हांखे इहो ड्रामो ज़रूरु पसंदि ईंदो ऐं तव्हां पाण ॾिसंदो इहो ड्रामो की इहो केतिरो हले थो ऐं असांजे दोस्त अहमद अली शेख ऐं अज़ीज़ कमरानी जी भरपूर महिनत ऐं उन महिनत जो इहो सिलो आहे। दोस्तों, जीअं ड्रामे जी लोकेशन तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो ड्रामो कहिड़ी जॻह ते रिकॉर्ड थी रहियो आहे। जीअं त ड्रामे जी लोकेशन आहे दादू ऐं मोरो, जिते ही ड्रामो रिकॉर्ड थी रहियो आहे ऐं सिंध जो बहितरीनु शहर आहे दादू ऐं मोरो ऐं सिंध जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट हुते वञी हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग कंदा आहिनि। जीअं दोस्त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त उहो महिरबानी करे सब्सक्राइब करे छॾे ऐं घंटी जो बटन आल ते ज़रूरु करे छॾे।